वगण मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 ते सुबुह जो 8 वॻे खां हलंदड़ पोलिंग स्टेशन बग़ैर कंहिं वफ़क़े जे 5 वॻे ताईं जारी रहियो, जंहिंमें गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार जहांगीर बदर अब्बासी 365 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त ॿिए नंबर ते आज़ाद उम्मीदवार जबरान अली कलोड़ो 158 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार सुमेर अली तुनियो कुल 17 वोट खणी 3 नंबर ते रहियो आहे। अहिड़ी तरह वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी कामयाबी ते पीपल्स पार्टी जे वर्करनि पारां कैंप ते कामयाब थियण जी ख़ुशी में झुमरियूं ऐं जीए भुट्टो जा नारा हया विया आहिनि, जॾहिं त 6 वोट ख़ारिज थिया आहिनि, जॾहिं त वार्ड नंबर 3 ते कुल वोटरनि जी तादाद 1659 हुआ, जंहिंमें कुल वोट कास्ट 546 थिया आहिनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।